आयशा, तू हिन बोतल खे एतिरो गौर सां छो ॾिसी रही आहे? अब्बू, छा अवां ॿुधाए सघो था त मुंहिंजी हिन बोतल में केतिरो पाणी आहे? हिन लाइ तोखे मेजरिंग जग इस्तेमाल करणो पवंदो। ही मेजरिंग जग आहे ऐं हे लिक्विड्स खे लीटर या मिलीलीटर में मापण लाइ इस्तेमाल थींदो आहे। लीटर, मिलीलीटर, हे छा आहे? Liters and milliliters are two measuring units in which liquids are measured. यानी कंहिं भी लिक्विड खे मापण लाइ असां लीटर या मिलीलीटर जा यूनिट्स इस्तेमाल कंदा आहियूं। असां लीटर खे 1 स्मॉल या कैपिटल L सां बि लिखंदा आहियूं ऐं मिलीलीटर खे ml सां। Let's play a game. Identify object in the given list that can be measured in milliliters or liters. Milk, meat, cold drink, honey, stone, ketchup, car, rain, water, oil. हलो, पंहिंजी बोतल जो पाणी हिन मेजरिंग जग में विझो ऐं जग ते ध्यान सां रीडिंग नोट कयो। हे एक्जेक्टली 950 मिलीलीटर आहे। शाबाश। अरे हे छा? अवां जग मां पाणी हारे छॾियो? I am sorry. ओह, हाणे हिन जग में 520 मिलीलीटर पाणी बाक़ी आहे। 950 मिलीलीटर्स मां 520 मिलीलीटर्स माइनस करे मालूम कयूं था त केतिरो पाणी हारजियो। Out of 950 milliliter of water, 520 milliliters was left in the jug. How many milliliters of water was spilled? सब्ट्रैक्ट करण लाइ असां 950 खे हिते लिखंदासीं ऐं 520 खे हिते। 0 मां 0 सब्ट्रैक्ट कयो त 0 ही रहियो। 5 मां 2 सब्ट्रैक्ट कयो त 3 बचिया ऐं 9 मां 5 सब्ट्रैक्ट कयो त 4 बचिया। त जवाब आयो 430 milliliters. Take a cup and fill it with water. Find out using measuring cup how many milliliters of water is in the cup. चंगो, मां हाणे तव्हांखे हिकिड़ो मश्क ॿुधायां थो जेका असां गॾिजी हल कंदासीं। मां 500 मिलीलीटर जूस ख़रीद कयो ऐं हिन मां तव्हां 200 मिलीलीटर जूस पी छॾियो त मुंहिंजे लाइ केतिरो जूस बचियो? Out of 500 milliliter juice bottle, 200 milliliter was used. How many milliliters of juice was left in the bottle? मां हिन खे सब्ट्रैक्ट करे मालूम करे सघां थी। अचो अवां बि मूंसां गॾु हल कयो। बिल्कुल सही, शाबाश। मुझे लाए 300 मिलीलीटर जूस बचियो। अब्बू, मूंखे चाह पीणी आहे, अवां बि पींदा? हाँ, छो न, मां भी तुझी मदद कयां तो। त चाह ठाहिण लाइ असांखे घुर्जे 200 मिलीलीटर्स खीर ऐं 250 मिलीलीटर्स पाणी। अच्छा, हाणे इहो ॿुधाए त इन ॿिन्ही लिक्विड्स जो टोटल वॉल्यूम छा थियो? टू मेक 2 cups of tea, 250 milliliters water and 200 milliliter milk is required. What is the total volume of two liquids in milliliters? हे असां एडिशन जे ज़रिए मालूम करे सघूं था।
250 मिलीलीटर्स में 200 मिलीलीटर्स ऐड कंदासीं। 0 plus 0 is 0. 5 plus 0 is 5. 2 plus 2 is 4. The total volume थियो 450 मिलीलीटर्स। हे त ॾाढी मज़ेदार चांहि ठही आहे। इन्ही ॻाल्हि ते हिकु ॿियो सवाल हल करे ॿुधायो। I have 750 milliliters of cold drink. If I give 200 milliliter to you and 300 milliliter to your friend, how much do I have left? So 250 milliliters of cold drink is left. मुख्यतः मुख्तलिफ लिक्विड्स जो वॉल्यूम मेजर करण ऐं उन जी मश्कूं हल करण अची वयूं आहिनि। अवां बि ट्राई कयो। An oil tanker has 105 liters of petrol. Additional 194 liters of petrol was filled. What is the total volume of a petrol in the tanker? A milkman had 500 liters of milk. He sold 325 liters. What is the volume of the milk left to be sold?